शाम जी बाज़ाब्ता तौर पे शुरुआत करे रहा आहियूं। कल्चरल इवनिंग कलर्स ऑफ सिंध जी बाज़ाब्ता शुरुआत करण खां अॻु मां शोएब अली खे गुज़ारिश कंदुसि त शोएब अली स्टेज ते अचे ऐं तलावत कलाम पाक पेश करे त जीअं कार्रवाई अॻिते हलाए सघिजे। शोएब अली। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अज़ीम। जज़ाकल्लाह। तलावत कलाम पाक खां पोइ रवायतुनि तहत हिन वक़्तु असां पेश कंदासीं नेशनल एंथम। समूरनि माण्हुनि खे गुज़ारिश आहे त क़ौमी तराने जे एतिराम में हू उथी बीहनि ऐं हींअर क़ौमी तरानो जेको आहे उहो पेश कयो वेंदो। रिय थंबे रिय थूणीअ तूं छपर तूं छां पुॼाणो पां तोखे मालूम सभु का। भिटाई सरकार जे इन शहर सां अॼु जी इन ख़ूबसूरत महफ़िल में आयल तमामु हाज़रीन खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था, इन उम्मीद सां त ही ख़ूबसूरत सक़ाफ़ती महफ़िलूं ईअं ई मचंदियूं रहंदियूं। सखर हुजे या सिंध जो को बि कोनो का बि जाइ, इहे ख़ूबसूरत महफ़िलूं इहे शादमाना ईअं ई सजंदा रहनि, ईअं ई ख़ुशियूं ईअं ई मल्हाईंदा रहूं। अॼु जी इहा महफ़िल कल्चरल इवनिंग जे हिन समूरे मेल खे मचाइण में टोयोटा मोटर्स सखर कोलैबोरेशन विद KTN मीडिया ग्रुप गजी तौर ते सरंजाम ॾिनी आहे ऐं सखर जे सिंधु दरिया जे किनारे ते आबाद इन्हनि ख़ूबसूरत माण्हुनि जे लाइ ख़ूबसूरत महफ़िल सजाईंदड़ ताज कारपोरेशन जे CEO मोहम्मद असलम शेख साहब जेको असांजे विच में मौजूदु आहे, ज़ुल्करनैन शेख साहब जेको टोयोटा मोटर्स सखर जो हेड आहे। ही ॿिन्ही जी कोशिशुनि सां ऐं KTN मीडिया ग्रुप जे ताउन सां मुमकिन बणियो आहे त अॼु जी हीअ ख़ूबसूरत महफ़िल ऐं तमामु जेतिरा बि हिते फैमिलीज़ आयल आहिनि उन्हनि खे गॾु विहण जो मौक़ो फ़राहम कयो आहे। तंहिं करे मोहम्मद असलम शेख ऐं ज़ुल्करनैन शेख जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं। अॼु जी हिन महफ़िल में ख़ूबसूरत मधुर आवाज़ जा मालिक ॾे तोड़े परॾे में नालो कमाईंदड़ सनम मारवी, स्केचिस ग्रुप जो हेड सिंगर सैफ समेजो ऐं उनजी टीम ऐं मज़ा जो बादशाह असगर खोसो, ही समूरा असां सां गॾु हिते अॼु मौजूदु आहिनि ऐं हू बि पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ बहितरीनु मज़ा सां अव्हांखे लुत्फ़अंदोज़ कंदा। हिन महफ़िल खे अॻिते खणी हलण खां अॻु हिन प्रोग्राम जी को होस्ट अक्सा जमाली खे गुज़ारिश कंदुसि। अक्सा जमाली खे अव्हां टिकटॉक ते बि ॾिठो हूंदो, KTN कशिश ते बि ॾिठो हूंदो प्रोग्राम्स ते, त खोड़ सारनि ताड़ियुनि में अचे थी अक्सा जमाली। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां सभिनी ॾिठो त क़ुर पाक जी तलावत सां असांजे प्रोग्राम जो आगाज़ थियो आहे। पोइ वरी असांजे मुल्क जी सुञाण असांजो नेशनल एंथम हुन सां असांजे प्रोग्राम जो आगाज़ थियो आहे। हाणे थोरो शाह भिटाई जूं 2 लाइनियूं मां बि चवंदसि त शामिल कयूं, ठीकु आहे? जी जी बिल्कुलु। साईं सदाईं करे मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। आलम सब आबाद करी। भिटाई सरकार सिर्फ़ सिंध जी न पर पूरे आलम जी ॻाल्हि कई आहे त समूरे आलम खे आबाद करी। असां सिंध जा माण्हू
मोहब्बतूं विखेरींदड़ माण्हू आहियूं। तंहिं करे असांजा जेके क़ौमी शाइर आहिनि उन्हनि बि सिर्फ़ु पंहिंजी न पर पूरे आलम जी ॻाल्हि कई आहे। जीअं अक्सा साईं सदाईं करीम थे सिंध सुतार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी पेश कयो। ही सफ़र जेको आहे राति देर ताईं अवां सां गॾु असांजो जारी रहंदो ऐं हिन सफ़र जे दौरान मुख़्तलिफ़ गीत टेबलोज़ ऐं टोयोटा मोटर्स जा ख़ूबसूरत इनाम अवां खे बारी बारी असां विराईंदा रहंदासीं। हिन कल्चरल इवनिंग जे महिमाननि खे भलीकार चवण जे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत टेबलो जेको आहे उहो तयारु कयो आहे असांजो सखर में इंतिहाई बहितरीनु इदारो जिते यतीम नियाणियूं ज़ेरे कफ़ालत आहिनि। उन्हनि जी तालीम उन्हनि जी कफ़ालत समूरी जेका ज़िम्मेवारी आहे उहा फेरी होम ऐं फेरी होम जी हेड एडवोकेट मैडम फरज़ाना खोसो करे रही आहे जेका बि हिन महफ़िल में मौजूदु आहे। ऐं मासूम जेके परियूं आहिनि फेरी होम में जेके ज़ेरे कफ़ालत आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि। मां मैडम फरज़ाना खोसो ऐं उनजी टीम खे गुज़ारिश कंदुसि त फेरीज़ जेके हिते मौजूदु आहिनि उन्हनि खे स्टेज ते वठी अचे त जीअं हू हिते आयल सखर जे हिननि ख़ूबसूरत महिमाननि ख़ूबसूरत फैमिलीज़ खे पुरजोश क़िस्म जे सिंधी कल्चरल गीत सां आजियां कनि। मासूम नियाणियुनि जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। आंधिया में ज्योत जगाइण वारा सिंधी, आंधिया में ज्योत जगाइण वारा सिंधी, आंधिया में ज्योत जगाइण वारा सिंधी, ऐ खाक के सोन बनाइण वारा सिंधी, आंधिया में ज्योत जगाइण वारा सिंधी। सचल सामीअ जे वरसे वारा, शाह सचल सामीअ जे वरसे वारा, नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा, नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा, ही रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा, ही रहन मलीर में मारुअड़ा है झर जंगल में झांगियड़ा। पर पट के बाग बनाइण वारा सिंधी, ऐ खाक के सोन बनाइण वारा सिंधी, आंधिया में ज्योत जगाइण वारा सिंधी। प्रेम भाव एके सारहदा जग में, प्रेम भाव एके सारहदा जग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, सभिनी सां प्रेम वधाईंदा कुझु ॾींदा ऐं कुझु पाईंदा, सभिनी सां प्रेम वधाईंदा कुझु ॾींदा ऐं कुझु पाईंदा। संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी, ऐ खाक के सोन बनाइण वारा सिंधी, आंधिया में ज्योत जगाइण वारा सिंधी।
ज़ोरदार ताड़ियुनि सां इन्हनि न्याणियुनि खे दाद ॾियो। तमामु ज़बरदस्त एतिरा ख़ूबसूरत कपिड़ा इन्हनि खे पातल आहिनि। जेके इन्हनि जा ट्रेनर्स आहिनि, हिकु चकर ताड़ियूं उन्हनि लाइ बि हुजनि त उन्हनि इन्हनि खे एतिरी परफेक्ट ट्रेनिंग ॾिनी आहे। शेख साहब खे गुज़ारिश कंदासीं त हू स्टेज ते अची करे सखर जे आवाम सां मुखातिब थिए। उहो पहिरियां सखर जो आवाम जॾहिं बि टोयोटा गाॾी बुक कराईंदो त कॾहिं उनखे कराची वञिणो पवंदो, त कॾहिं हैदराबाद, त कॾहिं अञा बि ॿिए हंधि, पर सखर में ई टोयोटा मोटर्स जी शुरूआति करे ज़ुल्करनैन शेख साहब सखर जी बिज़नेस में हिकु तमामु सुठो वाधारो कयो आहे। ऐं हीअ महफ़िल जेका अॼु मचाई आहे टोयोटा सखर, इन महफ़िल खे मचाइण जे लाइ ज़ुल्करनैन शेख जो जेको किरदारु आहे उनजे लाइ ज़ोरदार ताड़ियूं ठाहिनि थियूं। खबर खबर ज़ुल्करनैन शेख के स्टेज ते अस्सलामुअलैकुम। कुछ टाइम पहिरियों जानमन साहब असां सां हिकिड़ो ज़िक्र कयो त असां सखर में कल्चरल डे जे हवाले सां हिकिड़ो इवेंट करणु चाहियूं पिया। ऐं उन्हनि जो आइडियो ॾाढो ज़बरदस्त हुयो त असां वटि जेको इहो इवेंट आहे उहो सभई सिंध वासियुनि जे असांजे कल्चर जे उजागर करण लाइ आहे, पर असां जूं जेके सखर जूं फैमिलियूं आहिनि, आसे पासे जूं फैमिलियूं आहिनि, उहे हिन ॾींहं खे इंजॉय नथियूं करे सघनि। त इन करे हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम मुनक़िद कयो वञे जेको सभिनी फैमिलियुनि खे गॾु मिलाए ऐं असां हिन इवेंट खे कयूं। सखर जी जेका जोग्राफिकल लोकेशन आहे उहा तमामु हिकिड़ी, अगरि असां पंजाब में ॻाल्हि कयूं या इस्लामाबाद में ॻाल्हि कयूं त शायदि उन्हनि खे ॿियनि ज़िलनि जी ॿियनि इन्हनि जी ख़बर न हूंदी आहे, पर सखर जी ख़बर सभिनी खे हूंदी आहे। ऐं इन हवाले सां इहो प्रोग्राम अॼु कयो वियो आहे ऐं मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जो। ऐं रही ॻाल्हि टोयोटा सखर जी, असां कंदासीं हिते त टोयोटा असां कुझु टाइम पहिरियों या अॼु खां 2-3 साल पहिरियों इहो सोचींदा हुआसीं त यार हितां जा माण्हू गाॾियूं बुक कराइणु कराची था वञनि, उन्हनि जी गाॾी एक्सीडेंट थी थिए त उन्हनि खे को जेको आहे को सही असां वटि को मैकेनिक मौजूदु न आहे, कोई फैसिलिटीज़ न आहिनि। ऐं माण्हू जेको आहे हैदराबाद, रहीमयार खान ऐं हिन पासे वञनि था। पोइ इन सोच खे कंदे ऐं असां टोयोटा सखर खे जेको आहे उनजो बुनियादु रखियो त माशाल्लाह उनखे 1.25 साल थी वियो आहे। ऐं हिन स्टेज जे तवसुल सां मां इहो ॿुधाईंदुमि त अॼु टोयोटा सखर पाकिस्तान जूं टोयोटा जूं जेके बि डीलरशिप आहिनि उन्हनि में उनजो नालो तमामु रोशन आहे। उहो सभु सखर वारनि जे करे ई आहे। टोयोटा सखर जे हवाले सां इवेंट आहे। सिंधी कल्चर असांजो तमामु हिकिड़ो 5000 साल पुराणी हिकिड़ी उनजी तारीख़ आहे। हिननि प्रोग्रामनि अहिड़नि इवेंटनि जे ज़रिए असां इहो माण्हुनि खे मैसेज ॾियणु चाहियूं था त असां हिकु बाकिरदार, ख़ुशि इख़लाक़, हिकु वेलकमिंग क़ौम आहियूं। ज़ुल्करनैन शेख जे लाइ तारीफ़ खे इहा महफ़िल मचाई आहे। टोयोटा सखर KTN मीडिया ग्रुप जे तरफ़ां गॾियल तौर ते अॼु इहा ख़ूबसूरत महफ़िल सजाई वई आहे। कल्चरल इवनिंग, कल्चरल नाइट, कलर्स ऑफ सिंध जा ख़ूबसूरत कलर जेके सकाफ़ती रंग आहिनि उन सां भरपूर इहा जेका महफ़िल आहे या जारी आहे, राति देर ताईं जारी रहंदी। फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। मुल्क जी नामवर सिंगर सनम मारवी पहुची चुकी आहे। सैफ समेजो बि असां सां गॾु मौजूदु आहे। उन्हनि खे बि असां कुझु देरि इवें हिते घुराईंदासीं त जीअं हू परफॉर्म कनि। ऐं अॼु जा ही जेके ख़ूबसूरत इंतिहाई पुरजोश महिमान जेके हिन महफ़िल में आया आहिनि उन्हनि खे ॾिसी तमामु घणी ख़ुशी थिए पई। ऐं ज़ुल्करनैन शेख साहब जो इहो चवणु आहे त असांजी कोशिशि हूंदी त टोयोटा सखर ऐं KTN जे तरफ़ां गॾियल तौर ते हर साल अहिड़े क़िस्म जी ख़ूबसूरत महफ़िल सजायूं। तंहिं करे ज़ुल्करनैन शेख ऐं मोहम्मद असलम शेख जे लाइ ताड़ियूं। हू हर साल अहिड़े क़िस्म जी महफ़िल सजाईंदा इंशाअल्लाह। त असां हाणे ही तक़रीरुनि में जो सिलसिलो हलंदो। साईं ख़ुर्शीद शाह खे बि असां हिते घुराईंदासीं। उन जूं बि
ॻाल्हियूं ॿुधंदासीं इन ख़ूबसूरत कल्चरल इवनिंग जे हवाले सां, पर उनखां अॻु हिकु ॿियो महफ़िल जो मोर जंहिंजो बि वॾो रोल आहे इन महफ़िल खे बचाइण में, ज़ुल्करनैन शेख साहब जो बि वॾो इन महफ़िल जो बि मोर, ताज ग्रुप कारपोरेशन, ताज कारपोरेशन जो CEO मोहम्मद असलम शेख साहब असां सां गॾु मौजूदु आहे। उनखे बि गुज़ारिश कंदासीं त हू स्टेज ते अचनि ऐं मौज़िज़ जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि सां इन ख़ूबसूरत कल्चरल इवनिंग ते मुखातिब थियनि। नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे, नज़र जी ॻाल्हि ज़बान सां कजे त कीअं कजे, इहा ई ॻाल्हि जहां सां कजे त कीअं कजे। ही ज़ुल्म आहे असां सां अवां जी महफ़िल में, अवां जी ॻाल्हि अवां सां कजे त कीअं कजे। ज़ोरदार ताड़ियुनि में मोहम्मद असलम शेख। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सैयद खुर्शीद अहमद शाह साहब, याजी साहब, DC साहब, मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, मुंहिंजी भेनरियूं, मारूं, मुंहिंजा नंढा भाइर भेनरियूं, अस्सलामु अलैकुम। सभिनी खां पहिरियों त मां शुक्रगुज़ार आहियां टोयोटा इंडस कंपनी जो, जिन असां सां मिली करे अॼु ही महफ़िल रचाई आहे, ऐं उन टीम जो जंहिं हेॾी महिनत करे 2 ॾींहंनि जे अंदरि सॼी हीअ महफ़िल जो ॾींहं राति महिनत करे तव्हांखे महफ़ूज़ करण जी पूरी कोशिश करे पई। हिते माशाल्लाह खोसो साहब बि आहे ऐं सनम मारवी अदी बि आहे, सेफ समेजो बि आहे। उन्हनि जे हूंदे घणियूं तकरीरूं ठहनि कोन पियूं, पर इहो लाज़मी आहे त पंहिंजी ॻाल्हि पुॼाई वञे त जीअं तव्हांखे ख़बर पए, असां सभिनी खे ख़बर पए त इन बिज़नेस जे पोयों, इन कावशुनि जे पोयों केतिरी महिनत ऐं लगन लॻे थी। ही अॼु जो ॾींहुं मल्हाइण जो, ख़ुशी मल्हाइण जो ॾींहुं, सेलिब्रेशन जो ॾींहुं इन लाइ ज़रूरी आहे तीअं असांजे दिलि में, असांजी रॻुनि में इहा शामिल थिए, गीत ॻाए त असां हिन धरती लाइ, हिन ज़मीन लाइ जेका असांखे हर शइ ॾिए थी, हिन मुक़ाम ताईं पुॼाए थी, पंहिंजी दिलि में रखूं ऐं गाना ॻाईंदा रहूं ऐं हुबुल वतनी जा, त जीअं असांखे पूरे साल अगली 5 तारीख़ ताईं ईअं ई हिन ज़मीन जी ख़िदमत कंदा रहूं। हीअ 5000 साल पुराणी ज़मीन, हीअ सकाफ़त तव्हांजी महिनतुनि सां, तव्हांजी लगन सां इंशाअल्लाह ता हयात रहंदी। हिन ज़मीन असांखे ख़ासि तौर ते ताज खे घणो कुझु ॾिनो आहे। 1964 खां वठी असांखे हिन ज़मीन ॾींदी रही आहे। 1971 में ताज अलीवाण में खुलियो, जो कि पूरे पाकिस्तान में मशहूरु थियो। 19 साल उहो पाकिस्तान जो टॉप सेलिंग पंप रहियो। ताज खे माण्हू ताज सां न सुञाणींदा हुआ, चवंदा हुआ ताज अलीवान वाले। त माशाल्लाह हिन ज़मीन ई असांखे हिन मुक़ाम ते पुगायो, ऐं हिन ज़मीन खे इंशाअल्लाह असां एतिरो अॻिते वठी वेंदासीं, एतिरी रोज़गारी पुॼाइण जी कोशिशि कंदासीं त इंशाअल्लाह हिकिड़ो ॾींहुं खोसो साहब प्राइवेट जहाज़ ते चढ़ंदो। ताज सिर्फ़ु सिंध जी अकेली ऑयल मार्केटिंग कंपनी आहे। तक़रीबन 30 कंपनियूं आहिनि ऑयल मार्केटिंग कंपनी पूरे पाकिस्तान में, ऐं इहो फ़ख्रु आहे सिर्फ़ु सिंध जी जेका आहे, या सिंध इंटीरियर सिंध जी जेका कंपनी आहे उहा ताज गैसोलीन आहे। ऐं इहो फ़ख्र सां ॿुधाईंदे थिए थो त अॼु तव्हां भाइरनि जी मोहबत जे करे, अलाह जे हुकुम सां पहिरीं प्रिफरेंस तव्हांजी मोहबत जे करे ताज खे मिले थी। काफ़ी अहिड़ा आहिनि साईं खुर्शीद अहमद शाह साहब जेके सिंध जो नालो रोशन पैदा कनि था,
जेके पूरी पाकिस्तान में सुञाणे वञनि था। इंशाल्लाह असां उम्मीद था कयूं पंहिंजे नौजवाननि मां, चाहे वो सियासत हुजे, चाहे वो सकाफ़त हुजे, चाहे वो बिज़नेस हुजे, चाहे वो खोसे साहब जी फ़नून लतीफ़ा हुजे, सभिनी में अहिड़ो नालो कंदा त हिन सिंध धरती जो असां नालो रोशन करे सघंदासीं। हिन सरज़मीन जी एतिरी मोहब्बत कंदासीं और एतिरी मेहनत कंदासीं त हीअ ताहयात जीअं 5000 साल पुराणी सकाफ़त अॼु ताईं ज़िंदा आहे त इंशाअल्लाह जेसि ताईं हीअ दुनिया आहे इहे अहिड़ियूं रौनकूं अहिड़ो ई कल्चर सिंध में थींदा रहंदा। तव्हांखे आख़िर में रिक्वेस्ट हूंदी त अॼु जे ॾींहं खां पॉज़िटिव फीलिंग वठी, हिकिड़ी मुस्बित फीलिंग वठी हितां जॾहिं वञूं त असां इहो दिलि में खणी वञूं त असां हिकिड़ी सुठी नीयत सां हिन ज़मीन जी ख़िदमत कंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी। सिंध ज़िंदाबाद, पाकिस्तान पाइंदाबाद। मोहम्मद असलम शेख साहब, CEO ताज कारपोरेशन, जंहिं सखर में बिज़नेस के हवाले से तमाम पॉजिटिव ट्रेंड्स ॾिना आहिनि। पेट्रोल पंप्स जी चैन हुजे, होटल्स की चैन हुजे, तमाम पूरे मुल्क के अंदर उन्हनि जो नालो आहे। तव्हां जॾहिं बि नेशनल हाईवे ते सफ़र कंदव त तव्हांजी दिलि चवंदी त जिते RT होटल हुजे उते ब्रेक लॻाइजे, छाकाणि त उते क्वालिटी वारो खाधो आहे। ऐं RT होटल वारनि पुठियां हिते बि रेस्टोरेंट क़ाइमु कयो आहे त जीअं हिते कंहिंखे बि बुख लॻे, कंहिंखे बि को कबाब खाइणो हुजे त पोइ हिते हलियो वञे। यारस गाॾी जेका टोयोटा मोटर्स जे तरफ़ां नई गाड़ी जेका लॉन्च कई वई आहे उहा बि उन्हनि जो बि स्टॉल पोइ हिते आहे। मुख़्तलिफ़ बैंक्स जेके आहिनि, हबीब बैंक, UBL, अल्फला बैंक, उन्हनि जा बि पोइ हिते स्टॉल्स आहिनि। उन्हनि खे बि विज़िट कयो, छाकाणि त जेकॾहिं तव्हां टोयोटा मोटर्स ते वेंदव ऐं तव्हांखे गाॾी ख़रीद करणी पवंदी त कॾहिं कॾहिं कर्ज़ बि वठिणो पवंदो आहे। ऐं उहो कर्ज़ ज़ाहिर आहे अॼुकल्ह हिकिड़ो माण्हू ॿिए माण्हूअ खे न पियो ॾिए, पाड़े वारे खे बि अॼुकल्ह कर्ज़ न पियो मिले, कर्ज़ वरी बि बैंक ताईं वठिणो आहे। ऐं बैंक जा पोइ हिते स्टॉल्स मौजूदु आहिनि जेके तव्हांखे गाइड कंदा त तव्हां अगरि गाॾी वठंदव टोयोटा मोटर्स तां त उनजे लाइ बैंक जेके आहिनि उहे तव्हांखे कीअं फैसिलिटेट करे सघनि था। UBL, हबीब बैंक, अल्फला, MCB, उन्हनि जा पोइ हिते स्टॉल्स लॻल आहिनि। टाइम कढी उन्हनि खे बि विज़िट कयो। ऐं अक्सा जमाली बि असां सां गॾु मौजूदु आहे। काफ़ी ॿार उन सां गॾु सेल्फी कढण जे लाइ मथे अचनि पिया। ऐं पुरजोश क़िस्म जी पुर रौनक सकाफ़त जी ख़ूबसूरत तक़रीब जेका आहे उहा जारी आहे। मां हिते पहुतो सॼी राति हिते ई हूंदो, चए पियो राति मां सुम्हंदुमि बि रॉयल पैलेस में, छो त हीअ रॉयल पैलेस जेको आहे उनखे 5 स्टार होटल पियो लॻे। हू चए पियो राति मुंहिंजे रहण जो बि बंदोबस्तु हिते ई कयो त मां हिते सुम्हंदुसि। इहो पैकेज मूंखे साफ़ कराइजो, रोज़ सखर अचां थो। इहो अॼु साईं ओनर साहब पाण ऐलान करे बा, इहा हिकु रेस प्लस होटल आहे। कहिड़ो नालो आहे साईं? RT रॉयल ताज होटल। एकड़नि में नालो आहे RT रॉयल ताज होटल। मां त जानमोहन साहब वॾो परेशान हैरान आहे त अॼु बूफे बि लॻल आहे, सलाद बि आहे, कोरमो बि आहे, कलेजी बि आहे, टिक्का बि आहिनि, रायता बि आहिनि। हिते बि गाॾी बीठी आहे, हुते बि गाॾी बीठी आहे। फुल लाइट जा शशका आहिनि, सेंट्रल AC आहे, VIP महिमान आया आहिनि। ऐं VIP ताज वारनि जे तरफ़ां हिकिड़ो पैकेज ठहियो आहे। ऐं VIP फ़नकार आया आहिनि पूरी सिंध मां, परदे मां। पोइ बि सभई ईअं माहौल ईअं थो लॻे ॼण सभई को चर्च जे केस में चालान थिया आहिनि। हाणे परेशान आहिनि त साईं ज़मानत केरु कंदो। सभई खिलो, पंहिंजी ज़िंदगी जो मज़ो वठो। शुगर ऐं ब्लड प्रेशर जो पियो किरोना मार्केट में घुमियो थो, पंहिंजी लाइफ खे इंजॉय कयो। मां सोशल मीडिया ते वीडियो रखंदो आहियां, हज़ारे माण्हू चवंदा आहिनि आई लव यू खोसा, गुड जॉब खोसा, ज़बरदस्त खोसा, VIP खोसा। 100% साइको लिखना मजा नहीं आया। अब आता के अल्लाह न तो खिलाए घर में चिकितकड़ा करना सिया। खिलो जिंदगी में मजो ठोप जी लाइफ के एंजॉय कयो। गरीब कला का पो घर वी दो सागो और माइन जो ड्रामो होंदो, लिस्टू हथ में होंदो, सागी मुसीबत में होंदो। जेको अध कलाक आया ओ पंजी रत वधायो। खबर खबर सखर जी सूह पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अगवान साबिक अपोजिशन लीडर
MNA सैयद खुर्शीद अहमद शाह असां सां गॾु मौजूदु आहिनि। खेनि गुज़ारिश आहे त हू पंहिंजे सखर जे मोहबती माण्हुनि सां अची करे मुखातिब थिए ऐं हिन कल्चरल इवनिंग जा जेके ख़ूबसूरत कलर आहिनि उन्हनि खे बि बयानु करे ऐं हुनखे केतिरो हिन महफ़िल मां मज़ो अचे पियो, हिननि पंहिंजनि माण्हुनि सां गॾु वेही हू केतिरो इंजॉय करे पियो। सैयद खुर्शीद अहमद शाह, ज़ोरदार ताड़ियुनि में। मेरे बुजुर्गों, बहनों, भाइयों, जवानों, उस महफिल में मौजूद बच्चे, मेरे शक्कर के खूबसूरत लोग, अस्सलाम वालेकुम। मैं मशकूर हूँ टोयोटा ग्रुप का और KTN ग्रुप का, क्योंकि आज आपने इस माहौल में जो घुटन का माहौल है इसमें रौनक पैदा की है, खुशियाँ बिखेरी है। और आज देख रहा हूँ कि बावजूद खोसों के चीखे मारने के बावजूद भी ताली कम बज रही है। इसका मुझे एहसास है कि ताली क्यों कम बज रही है, मुझे एहसास है क्योंकि महंगाई ने आप लोगों को कमज़ोर कर दिया। इस वजह से आपको ताली बजाने में तकलीफ हो रही है, वरना महफिल तो ऐसी टोयोटा ग्रुप ने बनाई है जिसमें ताली बजाते बजाते थक जाए फिर भी थम न जाए। मगर जैसे मैंने कहा कि उसकी रीज़न है कि होटल के माहौल में भी कोशिश की गई है, अच्छी कोशिश है। और माशाल्लाह मेरे टेबल के सामने भी खाना पड़ा हुआ है और सारे इंतज़ार कर रहे हैं कि शाह साहब जल्दी तकलीफ ख़त्म करें तो हम अपने खाने को शुरू करें। तो मैं आपके इसमें भी रुकावट पैदा नहीं करूँगा। और जो आर्टिस्ट अच्छे अच्छे आर्टिस्ट आए हैं उनमें भी रुकावट नहीं बनूँगा। मेरी नज़र अपने सिंधी अदीब अयाज पे भी नज़र पड़ रही है और मुझे वाकई खुशी आहे त वो भी इन महफ़िल में आहिनि। सुठा राइटर्स आहिनि, सिंध जे लाइ काफ़ी लिखियो अथऊं। असम शेख भी सिंध जी ॻाल्हि कई। यकीनन सिंध हिमालय खां शुरू थिए थी ऐं कराची जे अरबी समुंड में अची जम थिए थी। सिंध ज़रख़ैर ऐं अमीर सूबो आहे। ख़ुदावंद करीम हिन मुल्क में सिंध खे, हिन धरतीअ ते सिंध खे हिकु ख़ूबसूरत धरती करे पेश कयो आहे। हितां जा माण्हू भी ख़ुशी, दुखनि में भी ख़ुशी जो इज़हार कंदा आहिनि। पंहिंजे कल्चर के भी अल्हम्दुलिल्लाह फ़ख्र आहे त पंहिंजे कल्चर के भी उन्हनि ज़िंदह रखियो आहे। अजरक ऐं टोपी जे नाते सां, अजरक हुजे, टोपी हुजे, रिली हुजे, जनरी जो कमु हुजे, हर लिहाज़ सां पंहिंजे कल्चर खे ज़िंदह रखियो आहे। ऐं असां सां त काफ़ी दोस्त जॾहिं पंजाब में वेंदा आहियूं त ज़िक्र कंदा आहिनि तो सिंध वाहिद सूबा है जिसने अपने कल्चर को जिंदा रखा है। तो ये हमें खुशी की एक अलामत है कि हम खुशियों में या तकलीफ़ के दौर में भी अपने चेहरे पे मुस्कुराहट लाते रहते हैं। मैं दुआ कर रहा हूँ कि अल्लाह ताला हमारे पाकिस्तान को कायम दायम रखे और हम ये कोशिश करें कि अपने फैसले खुद करें। और मेरी ये कोशिश होती है हमेशा
कि हम सब एक हैं, हम में कोई अलहदगी नहीं, और कोशिश ये करनी चाहिए कि एक दूसरे को बर्दाश्त करें। यकीनन मैंने महसूस किया है इस मुख्तलिफ 8-10 साल के अंदर कि लोगों का बर्दाश्त का मादा ख़त्म होता जा रहा है। तो मेरी गुजारिश है कि हमारा दीन, हमारा इस्लाम हमें सबसे बड़ी तलकीन जो करता है वो सब्र की है। हमें सब्र आनी चाहिए। हम तकलीफ़ में भी हमें हंसना चाहिए, रोना नहीं चाहिए। वक्त गुजर जाता है साए की तरह, आज साउथ में तो कल नॉर्थ में है। ये एक ज़माना है, दुनिया है, चलती रहेगी, खुशियाँ भी होंगी, गम भी होंगे, मगर आज खुशी का दिन है। और मैं अप्रिशिएट करता हूँ एजाज बलोच को कि उसने, उसकी भी तारीफ़ करनी चाहिए कि उसने ये अच्छा सा रॉयल पैलेस, मैं भी आई एम रॉन्ग, रॉयल पैलेस नाम होगा, सक्खर शहर को दिया है। ये भी उसकी खूबसूरती है। और असम शेख साहब के भांजे को भी, दुलकर नैन को भी और असम शेख साहब को भी तो मैं अप्रिशिएट करता हूँ। आज ग्रुप को मैं अप्रिशिएट करता हूँ, टोयोटा मोटर्स के ग्रुप को मैं अप्रिशिएट करता हूँ, महर साहब की KTM को भी, ग्रुप को भी, कि आपने भी माशाल्लाह इसमें बहुत अच्छा रोल अदा किया। मज़ीद में रुकावट नहीं बनना चाहता। अल्लाह आपको खुश रखे और इस शहर को, इस सिंध को, इस मुल्क को दुनिया के तरक्की याफ्ता मुल्कों में शामिल करें। मेहरबानी। भली आहे सभिनि खां असांजी सकाफ़त, सुठी आहे सभिनि खां असांजी सकाफ़त, वॾो शान आहे मुंहिंजी सिंध अमड़ जो, वॾो शान आहे मुंहिंजी सिंध अमड़ जो, मिठी आहे सभिनि खां असांजी सकाफ़त, मिलूं था सकाफ़त बहाने सभिनि सां, वणे थी असांखे असांजी सकाफ़त, पाए टोपी अजरक ख़ुशी था मल्हायूं, पाए टोपी अजरक ख़ुशी था मल्हायूं, घणी आहे सभिनि खां असांजी सकाफ़त, कयूं था उजागर सकाफ़त पुनल सभु, प्यारी आहे सभिनि खां असांजी सकाफ़त। असांजे विच में मज़ा जो बादशाह कॉमेडियन असगर खोसो भी मौजूद है, जो हिते ही असांजे भरिसां वेठल आहे। हू भी थोड़ी देर में स्टेज ते ईंदो। ये खूबसूरत महफ़िल टोयोटा मोटर्स सखर, ताज कारपोरेशन, ताज गैसोलीन, प्याटो सखर, प्याटो बेकरी, आरटी ते तव्हां मानी खाइण वेंदा आहियो न, आरटी होटल ते ॿाहिरां जीअं तव्हां निकिरंदव त उते प्याटो बेकरी भी आहे, खूबसूरत बेकरी। ताज कारपोरेशन जो सखर में बिजनेस के हवाले से तमाम क्वालिटी, ऑनेस्टी हिकिड़ो नालो है। अवां जॾहिं भी इन्हनि जे पेट्रोल पंप ते तेल भराइण वेंदव त उते अखियूं बूटे करे बीह रहंदव, तव्हांखे इहा परेशानी न हूंदी त तेल भरींदड़ जेको हेल्पर आहे को मीटर में को मसलो हूंदो। हिननि जो नालो, हिननि जी पहचान ईमानदारी आहे, जंहिं करे ताज कारपोरेशन तमामु कामयाबीअ सां हली रहियो आहे। ताज़ो उन्हनि ताज गैसोलीन जे नाले सां ॾिठा हूंदा मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ूबसूरत ॻाढ़ा ॻाढ़ा पेट्रोल पंप्स जेके आहिनि, उन्हनि जी बि शुरूआति कई आहे। गॾोगॾु आरटी सखर ऐं हाणे ताज़ो ताज़ो रोड़ी जो नेशनल हाईवे जेको आहे बाईपास ते, उते GT रोड जे नाले सां हिकिड़ो ख़ूबसूरत रेस्टोरेंट जेको आहे उहो बि खणी आया आहिनि, जिते तव्हांखे कल्चर जा रंग बि नज़र ईंदा। ये समूरियूं कोशिशूं टोयोटा मोटर्स सखर, ताज गैसोलीन जी गॾियल कोशिशूं आहिनि, जो अॼु समूरा माण्हू हिते गॾु थिया आहिनि, इन ख़ूबसूरत कल्चरल इवनिंग खे इंजॉय करे रहिया आहिनि। पुठियां जेके दोस्त बीठल आहिनि उन्हनि खे बि गुज़ारिश आहे त उहे सीट्स ते वेहनि ऐं इंजॉय कनि। अक्सर
ये खूबसूरत माण्हू खूबसूरत महफ़िल अव्हांखे ये सभु माण्हू टिकटॉक ते बि ॾिसंदा आहिनि। खोड़ सारा तव्हांजा टिकटॉक ते सॉन्ग्स जेके आहिनि उहे बि ॾाढा पॉपुलर थिया आहिनि। पर अॼु इहे सभु माण्हू अव्हांखे सखर जा माण्हू लाइव ॾिसी रहिया आहिनि ज़िंदा हालत में। सभिनीनि खां पहिरियां त मां इहो चवंदमि त जेका मोट जेको प्यारु मूंखे पंहिंजे सिंध जे माण्हुनि मां मिलियो आहे, जेतिरो बि मां थैंक यू चवां उहो घटि आहे। छो त जेको तव्हांखे प्यारु मिलंदो आहे उन प्यार जी का मोट न हूंदी आहे। त सखर जो जेको प्यारु आहे ऐं सकाफ़त सां जेको असां सभिनीनि जो प्यारु आहे, इहा जेका आवाम असां सां मौजूदु आहे हिन हॉल जे क्राउड में मौजूदु आहे, ही सभु पंहिंजी सकाफ़त सां प्यार था करनि ऐं सकाफ़त सां प्यार करणु असांजे रत में आहे। छो त असां हिकु रिच सकाफ़त जा वारिस आहियूं ऐं मुंहिंजी दुआ त इहा ई आहे त हमेशह असांजे दिलनि में असांजी सकाफ़त लाइ ई प्यारु हुजे। बिल्कुलु ईअं ई सकाफ़त सां प्यार मोहबत हले। सिंधू मादरी जे सिंधू तहज़ीब जा वारिस मुअनि जे दड़े जे 5000 जेका पुराणी तारीख़ आहे उन जा वारिस जिते गॾु थिया आहिनि ऐं पंहिंजे कल्चर सां मोहबत जे लाइ हिते जेका ख़ूबसूरत महफ़िल थी रही आहे, इन्हनि समूरनि मुअज़्ज़िज़ जेके असांजा लेडीज़ एंड जेंटलमैन आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे कल्चर जे लाइ पंहिंजी सकाफ़त जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। ॾात जी ॾेह में राति थियणी ना, ॾात जे ॾेह में राति थियणी ना, गीत संगीत जी मात थियणी ना। गीत संगीत इंसान जी जॾहिं खां वजूद इन धरती ते आयो आहे तॾहिं खां ही गीत संगीत कननि में गूंजंदो रहे थो ऐं अॼु बि इन गीत संगीत जी महफ़िल इन कल्चर जी महफ़िल में पाण सभु गॾिया आहियूं, भरपूर इंजॉय करे रहिया आहियूं। अहिड़े क़िस्म जी ख़ूबसूरत महफ़िल हुजे ऐं इन महफ़िल में असगर खोसो न हुजे त इहा महफ़िल पूरी नज़र न ईंदी आहे। अचे तो असगर खोसो। पिंडाल में वेठल सभिनी महिमाननि खे, मुंहिंजी अदड़ियुनि खे, मुंहिंजी भेणुनि खे, मुंहिंजी अमड़ियुनि खे हिकु वारा हिकु वॾा बचा ओबा, मुंहिंजियूं अदड़ियूं, मुंहिंजियूं भेणियूं, मुंहिंजा अदड़ा, मुंहिंजा नंढड़ा सकूटड़ा गुॾड़ा, मुंहिंजा जेके मज़लूम शोहरत हज़रात वेठा आहिनि, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। अल्लाह पाक ख़ुशि रखे। सखर वारा तव्हां ज़िंदा दिल इंसान आहियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो ऐं तव्हांजे प्यार में असां वठी भॻाऊं, भॻा हितां मनायूं, दुबई खाऊं। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। मां स्टेज ते बीहंदो ई न आहियां। साईं ग़रीबनि जो प्रोग्राम हुजे न, ख़ुदा जो कसम आङिरियूं उन्हनि जूं लिफूं पइजी वञनि, ताड़ी बंदि न थिए। अमीरनि जो प्रोग्राम आहे, हिक ॿिए खे चवंदा हूंदा वोट माय प्रॉब्लम यार डिस्टर्ब थो करे। ज़िंदगी जो मज़ो वठो, आया हो इंजॉय कयो, वरी कलाक ॾेढ खां पोइ घर वेंदो, वरी साॻो मायुनि जो ड्रामो हूंदो। गैस बंदि आहे, बिजली कोन्हे, मोटर ख़राबु आहे, बिजली जो बिल आयो आहे, ॿारनि जा पेपर कोन्हनि, मुंहिंजी फेरल लवली खुटल आहे, वरी वेंदो साॻियो ड्रामे में हूंदो। आया हो तो अपनी जिंदगी को एंजॉय करो। आज बहुत सारी फैमिलियां उर्दू बैठी है और बहुत सारे सिंधी बैठे, इन्हें करे थोड़ो उर्दू तो सही, थोड़ो उर्दू। मीर साहब जो खैर, सभी दोस्तन जो खैर, मुझे अदरियूं भेड़ियूं जेके भी आयो आयो, सभी मिली करे ये खबर न पौंदी। पहले इन कतार के चेक कंदासी होस ताईं तो केड़े पासे घणी बिजली आ, मां आस्ते आस्ते चेक कंदो चांदो। सभी मिली करे शोर कंदासी, इन पासे सभी मिली करे 1 2 3 सभी मिली करे। ना ये 25 जो ट्रांसफार्मर लगल आहे, हेडे गरीबन वाली कॉलोनी आ, कुंडी लगल आ, मज़ो न आहे। हिन पासे सभी मिली करे शोर कंदासी 1 2 3 सभी मिली करे। हेडे 500 जो ट्रांसफार्मर लगल आ। साईं पंहिंजा ॿार त संभालियो न साईं, अजो के ॾींहं ते एंजॉय करण आयो, बचड़ा संभालियो न। अल्लाह ख़ुशि रखे। अॼु आया आहियो जेके अदा जेके पोइ ते बीठा आहियो वेही रहो, ऐं जेके मज़लूम मुड़ुस आहियो
जेके मज़लूम मुर्स आयो ये पंहिंजा ॿार उछले ताड़ी वॼायो एंजॉय कयो सॼी ज़िंदगी त ॿार खयां थो अॼु बि ॿार खणो था खुश रहो आबाद रहो सलामत रहो मिलके हम एक दफा सारे क्राउड को चेक करेंगे तो घणन जा ट्रांसफार्मर लगन 1 2 3 ये विची कतार तो बेचारा बोर्ड में लुड़ी है ये तो सफा मजलूम था लगन अल्लाह ताला के खुश रखे अजी टोटा वाले जो ताज साहब जो सबरी जो प्रोग्राम थेला गड सारी खुश आयो खैर हाँ वे अल्लाह खुश वे ता सबनी के 10,000 चेक दियो था सबनी के चेक दीदासी आचरे दी जा बाबा ये सोशल मीडिया का दौर है इस दौर में भली घर में अड्डा हो न हो मोबाइल में बैलेंस हो भली घर में बिजली हो न हो मोबाइल की बैटरी चार्ज हो अगर मोबाइल की बैटरी लो है तेरे के नौजवान सूतरी जरड़ा जरड़ा बैठा है ये कोमा में ले जान ये सोशल मीडिया का दौर है ये के बाहर नहीं ऐसे बाहर 4G पिन ये के बाहर है ना ये ता पुराना के जूना आयो ना ता समझो पुरानो काठ बाजू टीवी हो जगह के सते जी ड्रामो इंदो पीटीवी जो ये के नंडड़ा बाहर नौजवान ये 4G पिन ये असा अधिक तेज ये गूगल है हे बाहर हे सोशल मीडिया का दौर है ये बाहर सजी रात वाईफाई की कुंडी ते बैठा वाईफाई की कुंडी बंदा मना समझो तो ड्रामो हो तो घर में इने करे अधिता त खिलो ता पान टेंशन जो मिशन होता तो न खिलो ये बेचारा मर्द न था खिलन दोनन ते मयार ना है महंगाई थी वया पर जेके अदरी वेठू ये त खिलो ता पान टेंशन जो मिशन हो छोजो जेब मुर्सवट मोबाइल खीसे में होंदिया समझो जान जे तरफा उनके ट्रैकर लगला जिथे मिस कॉल आई गाड़ी ब्रेकर तक भी वेंदी आई को छोजो मायो जे के न वो इमोशनली परेशान कर दियो जेकरे घर में बैठो होंदो हाने को लॉकडाउन लगो उन्हें लॉकडाउन में जेके भी मुर्स हजरात मजलूम शोहरा उन्हन के हुते मायो बाहर विदा में पोया फोटो करियो कहां अपने खाने का ख्याल रखना भूख पे नहीं रहना ब्लड प्रेशर लेवल खराब हो जाएगी अपना खाना टाइम पे खाना जरे लॉकडाउन लगो शोर हजरात घरों में अचिया तो मायूं बखील थियूं खाई खाई सुजी पियोई बारन के कुंटी थो अल्लाह मुझी फिटाई मुझी किस्मत फिटली ते शादी थी खिला दरा लगे तो तुझी शादी ना है तो खिल यार जिंदगी को एंजॉय कर हे शादी से तो बेचारा ड्रिजी ड्रिजी खिलन था इन्हन के कुकर में ठू ठू जोड़न भाबियो खिल यार जिंदगी को मजो उठ वरी खिलन ले सिकने शादी का पो मैं मजलूम शोर की यूनियन का सदर हूँ हम तो सोशल मीडिया के आर्टिस्ट है मैं रात को 3 बजे 4 बजे 5 बजे मेरे को फेसबुक वाले नंबर पे आदमी फोन करते हैं खोसा मश्करी बुधा क्यों भाई हमारा खानदान प्लास्टिक का बना हुआ है असा सोशल मीडिया आर्टिस्ट है हूँ चौधार पंजा लुड़क लिखा ऐसा दुनिया के खिलाया शायद मुझे मौला इन्हें लठाया हम अपने दर्द छुपा के आपको हंसाते हंसो जिंदगी का मजा लो मैं अभी किसी मॉल में गया एक बंदा मेरे पास आया बोला आप असगर खोसो मैं तो जी सही बोला 2 मिनट रिंगो के पास आओ मैं तो जहाँ लखनऊ का चेक देगा जब बम्बई बेकरी का केक देगा मैं जब उसकी गाड़ी के पास गया मैं तो हुक्म करो चाहिए मेरा बच्चा रो रहा है इसको परचाओ मैं जो दे हूँ तो आप परचाई वसा बाहर वसा परचाई ये कार्ड ले लो जब तुम्हारे बच्चे रोए मैं होम डिलीवरी हूँ घर पे अच्छी तुम ताया बाहर खिलाऊं खिलो जिंदगी का मजो उठो पंहिंजी लाइफ के एंजॉय कयो क्लोज करेगा फोटो दा गरीब मां बेसरन फनकारन की यूनियन जो सदर आमिर साहब मैं जिधर गाता हूँ अपने पैसे देता हूँ और खारदर की तारे लगाता हूँ मेरा राग सुनो साईं सखर वारन तांजले दुआ कई हुंदी तो साईं जी नेब का जान छुटे पर मां नी रात मुसलो रखे दुआ कई ता पुराना लीडर आयो सखर जी शान आयो सखर जी पहचान आयो पीपल्स पार्टी जी जान आयो अल्लाह ता सबरी के सेहत जे खुश रखे आबाद रखे सलामत रखे खुश हो जो आबाद हो जो सभी मुर्कू माणियो आई साईं अचियो साईं जी शान में एकड़ो गीत थी दो मां बेसुरन फनकार जी यूनियन जो सदर मैं एक दफा गा रहा था एकड़ो चाचो बंदूक
आयो। मैं तो चाचा तू खुशी से फायरिंग करेगा। बोला ना मैं उसको ढूंढ रहा हूँ जो तेरे को लेके आया है। 2 3 come on। मुझो गुल मुझो जानिया ओके कम जा गुलाब दा ऐरा बेल जा गुलड़ा मुझो गुल मुझो जानिया मुझो गुल मुझो जानिया नंढपण जी निशानिया मुझो गुल मुझो जानिया नंढपण जी निशानिया ओके कम जा गुलाब मुझो गुल मुझो जानिया ओ केड़े कम जा गुलाब दा ऐरा बेल जा गुलड़ा मुझो गुल मुझो जानिया ओए मासी सामोइन महफिल में सुनो वेठो आए सामोइन महफिल में सुनो वेठो आए दिल व्यो चोराए मुझे दिल व्यो चोराए दिल व्यो चोराए मुझे दिल व्यो चोराए सामोइन महफिल में सुनो वेठो आए दिल व्यो चोराए मुझे दिल व्यो चोराए मुखे प्यारो आहे पंज साखा ओ पिनी वतो आला खा मुखे प्यारो आहे पंज साखा ओ पिनी वतो आला खा वो भी पंहिंजे साथ वध घुरे थो मुखे हुन जी महिरबानिया वो भी पंहिंजे साथ वध घुरे थो मुखे हुन जी महिरबानिया ओ केड़े कम जा गुलाब जा ऐरा बेल जा गुलड़ा मुझो गुल मुझो जानिया ओ केड़े कम जा गुलाब जा ऐरा बेल जा गुलड़ा मुझो गुल मुझो जानिया ओए मासी पंहिंजी जाना दी तस्वीर आ रखी सोने जे लाकेट में सोने जे लाकेट में पंहिंजी जाना दी तस्वीर आ रखी सोने जे लाकेट में सोने जे लाकेट में दिल वठी जे दिल ॾिनी आ प्यार ॾेई करे पंहिंजो वई आ केड़े कम जा